खान सैयदाबाद जे विलेज बच्चू पंवर में पंहिंजी मदद पाण तहत समाजी वर्करनि पंहिंजे ख़र्च ते ग़रीबनि जा शनाख्ती कार्ड मुफ़्त ठाराया। समाजी वर्करनि में अब्दुल जब्बार पंवर, बदरुद्दीन पंवर, शमसुद्दीन पंवर, अब्दुल मजीद पंवर ऐं ज़मीर पंवर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हमेशह ग़रीबनि जी मदद कंदा आहियूं। हिन भेरे बग़ैर के MN ऐं MPA जी सपोर्ट सां असां ग़रीब माण्हुनि जा कार्ड फ्री में ठाराए रहिया आहियूं। 5 साल थी विया आहिनि सोशल वर्कर में। अच्छा जी जी असां जेको आहे निहायत शुक्रगुज़ार आहियूं जनाब तारिक मलिक साहब जा, फिरदौस शमीम नक़वी साहब जा, जिन असांखे नादरा में पंहिंजे असांजे देही जेके बि ॻोठाणा इलाइक़ा हुया उन्हनि वीचारनि माण्हुनि जा शनाख्ती कार्ड डेट एक्सपायर हुया। असां शमीम साहब जा ऐं ताहिर मलिक साहब जा बेहद निहायत शुक्रगुज़ार आहियूं। जीअं PTI जी इमरान खान असल मसलो आहे त हीअ असां चङो भले असांखे कोई सियासी मक़ासिद को कोन्हे को न को असांखे सियासी अप्रोच आहे न को सपोर्ट। असांखे ख़ुदा कानी कमु कयो था, सोशल कमु आहे। जेकॾहिं सोशल कमु कंहिंजी भलाई थिए त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी ऐं हर इंसान खे सोचणु घुरिजे, सोशल कमु करणु घुरिजे। असांजे न को सियासी मसइला आहिनि न को ॿी काई ॻाल्हि आहे। बाक़ी रही ॻाल्हि त ॾुख ज़रूरु आहे त सियासतदान बि असांखे सपोर्ट कंदा बहितर न को असांखे MNA ठहिणो MPA थियणो आहे, पर फ़क़ति ऐं फ़क़ति ख़ुदा कानी कम असांखे सपोर्ट कई वञे। HRJDA न्यूज़ ते हिन वक़्तु ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDA।